अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान कोसो। नाज़रीन, अॼु जे हिन वीलॉग में मां तव्हांखे पाकिस्तान जे हिकु अहिड़े शहर बाबति ॿुधाइण थो वञा जिते तव्हांखे इंसान खे पकड़े मारे विझो, तव्हां ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जो को केस दाख़िल न थींदो। तव्हांखे अॼु हिन वीलॉग में उन शहर बाबति ॿुधायां थो जेको पाकिस्तान में ई आहे, जिते तव्हां कंहिंखे अगवा कयो, अगवा करण खां पोइ भूंग जी रक़म वसूल कयो, तव्हां ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कानूनी कार्रवाई न थींदी। तव्हांखे पाकिस्तान जे हिकु अहिड़े शहर बाबति, पाकिस्तान में ई आहे उहो शहर, उन बाबति अॼु ॿुधाईंदुसि जिते तव्हां सरकारी ज़मीन जिते ॾिसो उन ते कब्ज़ो कयो, उन ते मार्केटूं तामीर कयो, उन ते दुकान तामीर करायो, तव्हांजे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थींदी। तव्हांखे अॼु हिन व्लॉग में उन शहर बाबति ॿुधाईंदुसि जिते तव्हां केमिकल जो खीर खपायो, उहो खीर ज़हरनुमा खीर सॼे ज़िले में खपायो, सॼे मुख़्तलिफ़ ज़िलनि में उनखे सप्लाई कयो, सरेआम इहो तव्हां धंधो कयो, कानून हरकत में न ईंदो। उहो शहर आहे, तव्हांखे लॻंदो त मां पाकिस्तान में इहो अहिड़ो कहिड़ो शहर आहे जिते इहे सभु गैर कानूनी कम तव्हां दीदा दिलेरी सां करे सघो था, सरेआम करे सघो था, ऐं तव्हांखे किथे बि कानून जी रिट नज़र न ईंदी। उहो शहर आहे, पाकिस्तान में ई आहे, सिंध में ई आहे, उहो आहे ज़िलो कश्मीर कंदकोट, जिते इहो सभु कम सरेआम थियनि पिया, दीदा दिलेरी सां थियनि पिया, पर किथे बि तव्हांखे कानून जी जेका रिट आहे, कानून जी जेका हुक्मरानी आहे, उहा नज़र न ईंदी। हाणे तव्हां चओ था हीअ आख़िर मां कीअं थो चवां, पाकिस्तान इहो कीअं मुमकिन आहे त भई पाकिस्तान में हिकिड़ो शहर आहे जिते इहो सभु कुझु थिए पियो ऐं कानून न आहे, कार्रवाई नथी थिए। तव्हांखे लॻंदो हूंदो त मां कोई ईअं ज़बानी कलामी कुझु तव्हांखे ॿुधायां पियो, पर मां इहो सभु हाणे हिन व्लॉग में तव्हांखे ॿुधाईंदुसि, प्रूफ कंदुसि त ईअं आहे, ईअं थिए पियो ऐं इहो कश्मीर ज़िले में ई थिए पियो। कुझु ॾींहं पहिरियां कश्मीर ज़िले में बब्बी नाले हिकु ॾुआरी हो, जंहिंखे जेको आहे त घोटकी ज़िले जी जेका पुलिस आहे उन पुलिस मुक़ाबले में मारे छॾियो। उन जे वारसनि सरेआम जेको आहे हिकु ग़रीब मिसकीन जेको मुख़्तलिफ़ शयूं ॻोठनि में खपाए करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदो हो, उनखे उन बंगवार बिरादरी जे हथियारबंदनि पकड़ियो आहे। उहा वीडियो वायरल थियल आहे, तव्हां सभिनि जी नज़र मां उहा वीडियो गुज़री हूंदी, जंहिंमें उनखां उहो ज़बरदस्ती इहो क़बूल करायो थो वञे त केरु केरु हुयो, बब्बी खे तव्हां कीअं घुरायो, बब्बी खे तव्हां कीअं मारियो। उनखां फ़ोन कराए वारसनि खे चवराइनि था त बब्बी जी जेका वीडियो आहे उहा मोकिलियो, उनजी टोपी मोकिलियो, उनजी फलाणियूं शयूं मोकिलियो, न त 15 मिंटनि में मूंखे मारे छॾींदा। हुनजा ॿई हथ ॿधल आहिनि, खट ते हू हमराह वेठो आहे, ऐं उहा तव्हां उनजे चेहरे मां उहो ख़ौफ़ जा जेके मंज़र आहिनि उहो ॾिसी सघो था त कीअं हिकु इंसानु जॾहिं कंहिं दरिंदनि खे पाण चई सघूं, कंहिं वहशी माण्हुनि जे हथ अगरि उहो माण्हू लॻी वञे त उनजी जेका कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे ऐं कहिड़े अंदाज़ में हू ॻाल्हाए ज़रूरु ज़ाहिरी तौरु तव्हां ॾिसी सघो था, वीडियो में ॻाल्हाए पियो, पर जी मां तव्हांखे लॻंदो हूंदो उनजे चेहरे जे तासुरात मां त हिकु मुर्दो हिकु माण्हू आहे ऐं ज़बरदस्ती जंहिं ॻाल्हायो थो वञे, इन अंदाज़ में हू माण्हू ॻाल्हाए थो। उनखां पोइ उहा वीडियो रिकॉर्ड थी आहे, उनखां पोइ उनखे मारे करे बेदर्दी सां उनखे क़तल करे जेको उनजो लाश आहे उहो उछलायो वियो आहे। वरी उते हिकिड़ी वीडियो रिकॉर्ड कई वई आहे जंहिंमें इहो ॿुधायो वेंदो त तव्हांजे माण्हू खे मारे छॾियो आहे, फलाणे बंदि तां अची करे लाश खणी वञो। उनखां पोइ वरी उहे साॻा ई जवाबदार दीदा दिलेरी सां वेहनि था, वीडियो शूट थिए थो जंहिंमें उहे क़बूलदार थियनि था त मारियोसीं, ऐं फ़ख़्री अंदाज़ में चैलेंज कनि था रियासत खे, रियासती इदारनि खे, पुलिस खे चैलेंज कनि था त हाणे फलाणो SHO, फलाणो पुलिस वारो, फलाणो, ऐं जॾहिं इहे हथ लॻा त इन्हनि सां बि साॻियो ई क़िस्म जी जेका कार्रवाई थी, साॻे अंदाज़ में इन्हनि खे बि मारियो वेंदो। ऐं उहो जवाबदार क़बूलदार थियनि था, चवनि था त असां फलाणे माण्हू खे क़तल कयो आहे। ऐं उहा वीडियो ॾिसण खां पोइ तव्हांखे न लॻंदो त ही को सिंध, ही को पाकिस्तान जेको शहर आहे जिते तव्हांखे लॻंदो त कंहिं नोगो एरिया जा माण्हू आहिनि, जिते कानून नाले का शइ कान्हे, ऐं फ़ख़्री अंदाज़ में वीडियो रिकॉर्ड करे न उन्हनि खे अच्छा एतिरो ख़ौफ़ बि न आहे त को मास्क पाए, को बुट ॿधे, माना दीदा दिलेरी सां उहो उन शइ जो एतिराफ़ कनि था, फ़ख़्री अंदाज़ में एतिराफ़ कंदा असां मारियो आहे, असां क़तल कयो आहे, ऐं हाणे बि जॾहिं वारो मिलंदो फलाणे क़तल उनखे तक़रीबन 5 खां 6 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन टाइम ताईं तव्हांखे किथे बि कानून
जी बालादस्ती नज़र न ईंदी, उन्हनि ख़िलाफ़ का ज़रे बराबर भी कार्रवाई न थी सघी आहे। हालत इहा आहे त जेको क़तल कयो वियो, जंहिंखे उनजे वारसनि गुज़िरियल ॾींहुं एहतजाज कयो आहे, त उनजो केस दाख़िल उनजी मर्ज़ी ते नथो थिए। त जी मां चयो पाकिस्तान में अहिड़ो शहर आहे जिते तव्हां कंहिंखे मारे विझो, तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। ईअं थियो। इन खां पहिरियां बि कश्मीर ज़िले में इन टाइप जूं केतिरा ई मामला थींदा रहिया। कबीलाई जहिड़नि ते समय इंसाननि खे क़तल कयो वियो, समय माण्हू मारिया। पुलिस सिर्फ़ु इहो चई करे पंहिंजी जान आजी कराए छॾींदी त कबीलाई जहिड़ो आहे, पाण में ॿिनि धुरियुनि जो जहिड़ो आहे। इन खां पहिरियां ॿ ॾींहं पहिरियां जागराणी बिरादरी ऐं चाचर बिरादरी जे धुरियुनि में जहिड़ो थियो, तव्हांखे किथे बि कार्रवाई नज़र न ईंदी। जी मां चयो त कश्मीर उहो शहर आहे पाकिस्तान में जिते इंसान खे मारियो, तव्हां ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई न थींदी। अहिड़े ई तरीक़े सां 6 ॾींहं पहिरियां कश्मीर जे कलवड़ मौला में हिकु जेका ख़ातून आहे, जेका सुगरा कलवड़, उनखे क़तल कयो वियो। घर में ॾेरनि उनखे बेदर्दी सां क़तल कयो। अॼु उन वाक़े खे 6 ॾींहंनि खां वधीक जो अरसो गुज़री वियो आहे। हिन टाइम ताईं जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जी मां चयो कश्मीर उहो शहर आहे जिते तव्हां कंहिं इंसान खे क़तल कयो, कंहिं इंसान खे मारे विझो, तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। ऐं ईअं ई आहे सुगरा जा जेके जवाबदार आहिनि उहे 6 ॾींहं गुज़री वञण बावजूदि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सुगरा उहा आहे जेके गुज़िरियल बलदियाती इलेक्शन में उनजी भेण जेको आहे त बदल जेका कलवड़, उहा क़ौमी जेका त पार्टी जी टिकट ते इलेक्शन विड़ी ऐं जेको कश्मीर जे जेको सियासी भोतार आहिनि उनखे चैलेंज कयो। बाद में उन ख़ातून खे, उन लेडी खे जेको आहे विहारियो वियो, दस्तबरदार करायो वियो, जेको राजूड़ी तरीक़े सां बिरादरी जो प्रेशर ॾेई करे। पर उनजी भेण खे ॾेरनि बेदर्दी सां क़तल कयो आहे। ज़रिया ॿुधाइनि था त बाअसर धुरियुनि जी मुदाख़लत सबबि जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जी मां चयो कश्मीर उहो ज़िलो आहे, कश्मीर पाकिस्तान जो उहो शहर आहे जिते तव्हां कंहिं इंसान खे क़तल कयो, तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। ईअं थिए पियो, सुगरा जा जवाबदार गिरफ़्तार न पिया थियनि। पप्पू डोमकी खे बेदर्दी सां क़तल कयो वियो, जवाबदारनि ॾोह जो एतिराफ़ कयो। जवाबदार लिकियल न आहिनि, जवाबदार सरेआम जा चेहरा ज़ाहिर आहिनि, उहे पाण एतिराफ़ कनि था, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी। चाचड़ ऐं जागराणी बिरादरी धुर में जहिड़े में 2 ॼणा मारिजी विया। हिन टाइम ताईं तव्हांखे किथे बि कानून जी रिट नज़र न ईंदी, उहे जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जी मां चयो कश्मीर उहो शहर आहे पाकिस्तान जो जिते तव्हां कंहिं इंसान खे क़तल कयो, कंहिं इंसान खे मारे विझो, तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। अहिड़े ई तरीक़े सां जी मां चयो त कश्मीर उहो शहर आहे जिते तव्हां कंहिंखे अगवा कयो, अगवा जी भुंग जी रक़म वसूल कयो, ऐं इहो सिलसिलो केतिरे ई सालनि खां हले पियो। रोज़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू फ़ोन कॉल ते जेको आहे हिरकजी अचनि था, अगवा थियनि था, भुंग जी रक़म ॾियनि था। पर असांजी पुलिस, असांजे इदारनि हिन टाइम ताईं इहा ज़हमत महसूसु न कई आहे त आख़िर इन गैंग पुठियां हिकिड़ा जेके कचे में वेही करे माण्हुनि खां अगवा कराइनि था, उते रखनि था, पर हिकिड़ा उहे माण्हू जेके पकनि में वेही करे जेके भुंग जी रक़मूं वसूल कनि था, सरेआम कनि था, लेकिन उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी। त जी मां चयो कश्मीर उहो शहर आहे पाकिस्तान जो जिते तव्हां कंहिंखे अगवा कयो, भुंग जी रक़म वसूल कयो, तव्हां ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थींदी। अहिड़े ई तरीक़े सां कश्मीर पाकिस्तान जो उहो शहर आहे, जी मां चयो, जिते तव्हां सरकारी दुकाननि, सरकारी मिल्कियतनि, सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कयो, मार्केटूं ठाहियो, फ़रोख़्त कयो, पाण जा किराया वसूल कयो, वरी जेसिताईं तव्हांजी दिलि चवे तव्हां कोर्टनि में लिखी ॾियो त हीअ प्रॉपर्टी असांजी न आहे, तव्हां ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थींदी। हाणे बि कश्मीर जे मुख़्तलिफ़ सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा थियनि पिया, सरेआम कब्ज़ा थियनि पिया। कब्ज़ा करण वारा को कचे जा धाड़ेल न आहिनि। कश्मीर जा सरकारी ऑफिसर कब्ज़ा कनि पिया, सोशल मीडिया ते शयूं वायरल थियनि पियूं, पर तव्हांखे किथे बि नज़र न ईंदो। दीदा दलील सां कनि पिया। जी मां चयो कश्मीर उहो शहर आहे जिते तव्हां सरेआम कब्ज़ा कयो, मिल्कियतूं सरकार ने कब्ज़ा कयो, तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। कश्मीर पाकिस्तान जो उहो शहर आहे जिते तव्हां ज़हरनुमा केमिकल जो खीर खपायो, केमिकल जो खीर सरेआम गाॾियुनि में खणी करे दुकाननि ते सप्लाई करायो, उहो साॻियो खीर हितां सप्लाई थी करे बलोचिस्तान मोकिलियो, उहो शिकारपुर, सखर ऐं मुख़्तलिफ़ नौशरो फ़िरोज़ ताईं तव्हां सप्लाई कयो, तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। भले असांजा बच्चा उन खीर पीअण सबबि कैंसर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजनि, पर कश्मीर पाकिस्तान जो उहो शहर आहे जिते तव्हां सभु गैर क़ानूनी कमु करे सघो था, पर तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। जी मां इंट्रो में चयो त कश्मीर पाकिस्तान जो उहो शहर आहे जिते तव्हां सभु गैर क़ानूनी धंधा आसानी सां करे सघो था, पर तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। तव्हांखे किथे बि कानून जी हुकुमरानी नज़र न ईंदी। आख़िर केसीं ताईं कश्मीर ज़िले जा जेके माण्हू आहिनि, कश्मीर ज़िले जो अवाम आहे, उहो इन लाक़ानून जे वर चढ़ियल रहंदो? केसीं ताईं इदारा ख़ामोश हूंदा? आख़िर
कॾहिं असांजे माण्हुनि खे जॾहिं कंहिंजो को भाउ, कंहिंजो को मिट, कंहिंजो को माइट क़तल थिए त उन जा जवाबदार गिरफ़्तार थींदा? कॾहिं आख़िर इंसाफ़ जो बोल बाला थींदो कश्मीर में, या कश्मीर जा माण्हू ईअं नंढड़का थी कुसंदा रहंदा? इहो सवाल आहे सभिनि जे लाइ, इहो सवाल आहे पाकिस्तान जे हुकुमराननि लाइ, इहो सवाल आहे कानून लागू कंदड़ इदारनि जे लाइ, इहो सवाल आहे पुलिस लाइ, इहो सवाल आहे चूंडियल नुमाइंदनि लाइ। ॾिसूं त कॾहिं थो कश्मीर जे माण्हुनि खे इन सवाल जो जवाबु मिले। अॼु जे प्रोग्राम ॾींहुं सुभाणे कंहिं ॿिए इशू ते मुलाक़ात थींदी। अला भाई।